गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मूंखे उमेदु आहे त तव्हां बिल्कुलु मज़े में हूंदा ऐं वीकेंड तव्हांजो सुठो गुज़रियो हूंदो। ऐं माशाअल्लाह सां सुबुह सुबुह साणी ख़बर बि मिली त 40 रुपया जेको आहे पेट्रोल घटिजी वियो आहे। सो इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं अलाह करे त इहो ईअं ई मेंटेन रहे, छो त डॉलर बि इलाही कंट्रोल में आयो आहे। पर सिर्फ़ु जेकॾहिं महांगाई जी ॻाल्हि कजे त पेट्रोल जॾहिं घटि थियो आहे त हाणे आहिस्ता आहिस्ता उमेदु आहे त ॿियूं शयूं बि घटि थियणु शुरू थींदियूं। पर जॾहिं हिकिड़ी सर्वे रिपोर्ट अॼु मां पढ़ी त उन में इहा ई ख़बर पई त भई महांगाई में काफ़ी फ़र्क़ु आयो आहे। ईअं नाहे त महांगाई में फ़र्क़ु नाहे आयो। जॾहिं खां डॉलर हेठि आयो आहे, पेट्रोल घटि थियो आहे, त महांगाई में बि ऑटोमेटिकली फ़र्क़ु अचे थो। पर ही दुकानदार आहिनि जेके पंहिंजी प्राइज़िस हणी करे जेको शयूं सेल था कनि, त बराए महिरबानी ईअं न कयो। भले थोरो कमायो पर हलाल कमायो। तव्हां छो कंहिंजी मजबूरी मां फ़ाइदो खणंदा आहियो? मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी आहे। कंहिंजी मजबूरी मां फ़ाइदो न खणो, हलाल कमायो, हलाल तरीक़े सां पंहिंजी रोज़ी खे तव्हां ॾिसो ऐं हलाल पंहिंजे ॿारनि खे खारायो त इनशाअल्लाह उन में बरकत बि थींदी। न त हमेशह जीअं परेशान आहियूं तीअं हमेशह परेशान ई रहंदासीं। भई दालियूं घटि थियणु शुरू थी वियूं आहिनि ऐं 100 रुपया चांवरनि ते घटि थियणु शुरू थी वियो आहे। पर असां वटि प्रॉब्लम इहो आहे त चेक एंड बैलेंस कोन्हे को। ऐं नई वरी फूड अथॉरिटी वारा कुझु अहिड़ा आहिनि जेके रेस्टोरेंट्स ते अची करे मेंटेन शयुनि खे ॾिसी करे ऐं उन्हनि ते जेको आहे चेक एंड बैलेंस कोन था रखनि, या जेके यूटिलिटी स्टोर्स थी विया या जेके बि डिपार्टमेंटल स्टोर्स थी विया उन्हनि ते को चेक एंड बैलेंस कोन्हे को। हू पंहिंजा टैग्स हणी था छॾनि पिया। उन्हनि वटि हिकिड़ी मशीन आहे, उन्हनि में जस्ट स्टिकर्स लॻल आहिनि पंहिंजी प्राइज़िस जा, उहे बसि स्टेपल कंदा हलंदा था वञनि पिया। इन सां को फ़ाइदो कोन्हे को। रेट्स जी असांखे बि ख़बर पए थी, टीवी असां बि ॾिसूं था, सोशल मीडिया असां बि ॾिसूं था। रेट लिस्ट साम्हूं अची थी वञे डेली बेसिस ते, चाहे उहो फ्रूट हुजे, चाहे उहे सब्जियूं हुजनि, चाहे उहे दालियूं हुजनि, अटो हुजे या ऑयल हुजे। पर अटे ऐं ऑयल में अञा फ़र्क़ु नाहे पियो जेतिरो चांवरनि में 100 रुपया जेको आहे घटिताई थी आहे। दाल जेका ॾाढी महांगी थी वई हुई मसूर जी, ऐं जेको आहे माश जी दाल ॾाढी महांगी थी वई हुई। ज़ाहिरा मिडिल क्लास या लोअर मिडिल क्लास उनखे अफोर्ड न पियो करे सघे। पर इहो आहे त उन में बि थोरी घणी चेंज आई आहे। सो सिर्फ़ु असां गवर्नमेंट खे या कंहिं ॿिए इदारे खे न चऊं, थोरो असां पंहिंजो पाण खे बि ॾिसूं। स्पेशली जेके दुकानदार पंहिंजी प्राइज़िस हणी वेठा आहिनि उन्हनि खे मां इहा रिक्वेस्ट कंदसि त पंहिंजी प्राइज़िस न हणो। जेका प्राइज़ लिस्ट गवर्नमेंट जी तरफ़ां अचे थी उनखे मेंटेन कंदा अचो। ऐं असांजो जेको महराब जुड़े जो भाउ खॾारे मां हमेशह असांखे कॉल कंदा आहिनि। सो तव्हां लास्ट वीक असांखे इहा न्यूज़ ॾिनी त 47 रुपीज़ पेट्रोल घटि थींदो, पर 47 न 40 रुपीज़ ई घटि थिया। अलाह करे त इन ते जेको आहे मेंटेन रहनि ऐं बिल्कुलु तव्हांजी जेका बि प्रिडिक्शन हूंदी आहे सही साबित थींदी आहे। माशाअल्लाह सां तव्हां असांखे गुड न्यूज़ बि ॿुधाईंदा आहियो, कॾहिं कॾहिं बैड न्यूज़ बि ॿुधाईंदा आहियो, पर इहा असांजे लाइ नॉलेज वारी ॻाल्हि आहे। ख़ुशी थींदी आहे महिराबा जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो। उमेदु कंदसि त अॼु बि तव्हांजी कॉल ईंदी इनशाअल्लाह। ऐं उन सां गॾु गॾु मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त अक्टूबर जो जेको महीनो आहे वर्ल्ड हेल्थ मंथ बि मल्हायो वेंदो आहे। उन में ईअं हूंदो आहे त वर्ल्ड हेल्थ मंथ इन जे करे आहे छो त असांजी जेके मेंटल हेल्थ आहे अॼुकल्ह ॾाढी डिस्टर्ब रहणु शुरू थी वई आहे। उन में असांखे एंज़ाइटी आहे, उन में असांखे फ़िक्र आहिनि, टेंशन आहे, डिप्रेशन आहे। सो अक्टूबर जो महीनो जेको आहे बेसिकली इलाही हैपनिंग महीनो आहे, जंहिंमें गर्ल्स इंटरनेशनल डे बि हूंदो आहे, ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां बि ही महीनो आहे ऐं डाउन सिंड्रोम जे हवाले सां बि ही महीनो आहे। पर अक्सर करे जेके हिन महीने में मेंटल हेल्थ जी हवाले सां जेका मां ॻाल्हि कई आहे 10 अक्टूबर खां 10 नवंबर ताईं, यानी पूरो महीनो आहे। त उन में डिफरेंट सेशन्स थी रहिया आहिनि, डिफरेंट जेको आहे डॉक्टर्स जो पैनल वेहे थो, डिफरेंट हॉस्पिटल्स में वेहनि था। त तव्हां डॉक्टर सां हेज़िटेशन फील न कयो। हमेशह असांखे कॾहिं बि कोई बि प्रॉब्लम थींदो आहे या असां कंहिंखे सजेस्ट कंदा आहियूं त भई तव्हां साइकेट्रिस्ट खे ॾेखारियो, त माण्हू चवंदा आहिनि असां चरिया थोरा ई आहियूं, असां साइकेट्रिस्ट ॾे छो वञूं।
साइकेट्रिस्ट जो मतिलबु इहो न आहे त असां चरिया थी विया आहियूं या हू चरियनि जा डॉक्टर आहिनि। बेसिकली साइकेट्रिस्ट इज़ अ मेंटल हेल्थ। चरियनि जो डॉक्टर डिफरेंट हूंदो आहे, साइकेट्रिस्ट डिफरेंट हूंदो आहे। असांजी जेका अॼुकल्ह जी जेका कैफ़ियत आहे उहा असांजी मेंटल हेल्थ सां रिलेटेड आहे। चाहे उन में असांखे घर जा प्रॉब्लम्स हुजनि, असांखे मुआशी प्रॉब्लम्स हुजनि, असांखे पंहिंजे मुल्क जे हवाले सां प्रॉब्लम्स हुजनि, कुझु बि असांखे प्रॉब्लम आहे, असां कंहिंसां डिस्कस नथा कयूं, डॉक्टर, मां तव्हांखे यकीन सां चवां थी, हिकिड़ो वाहिद अहिड़ो इंसानु थिए थो। अलाह त बेशक आहे, अलाह जे साम्हूं त असां 24 कलाक दुआऊं घुरूं था, अलाह ॿुधे थो असांजी, पर उन खां अलावा जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त डॉक्टर साइकेट्रिस्ट अहिड़ो इंसानु थिए थो असांजी ज़िंदगी में जेको तव्हां उन सां का बि ॻाल्हि डिस्कस कंदा हो तव्हांजी प्रॉपर ॿुधंदो ऐं तव्हांखे उन खां पोइ गाइडलाइन ॾींदो त तव्हांखे छा करिणो आहे, छा न करिणो आहे, कहिड़े तरीक़े सां तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी बसर करणी आहे ऐं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी मां कढी छॾणियूं आहिनि। यकीन कयो, असां जेको पंहिंजो लाइफ स्टाइल ख़राबु करे छॾियो आहे, असां वॉक नथा कयूं, असां मेडिटेशन कोन था कयूं, असां योगा कोन था कयूं, उन खां अलावा असां जेको कलाकु हिकिड़ो सोचूं जेकॾहिं असां वॉक कयूं त असां इलाहियुनि तकलीफ़ुनि मां आज़ादु थी वेंदासीं। अॼु मां इन करे इहे ॻाल्हियूं थी कयां छो त अॼु मां पाण डॉक्टर ॾे वई हुयसि ऐं मुंहिंजो जेको डॉक्टर आहे, मुंहिंजो रूटीन चेकअप जंहिंखां मां कराईंदी रहंदी आहियां, अॼु उन मूंसां इहे जॾहिं ॻाल्हियूं कयूं त मां थोरी देरि लाइ सोचियो। सिर्फ़ु सोचण सां ई मूंखे ईअं लॻो त मुंहिंजा इलाही टेंशन्स रिलीज़ थी विया, सिर्फ़ु सोचण सां ई। अञा त अमल उन ते मां अॼु राति खां या सुभाणे खां कंदसि, पर सोचण सां ई ॼण मूंखे ईअं लॻो त मुंहिंजो हिकिड़ो स्ट्रेस जेको हुयो या मुंहिंजे बॉडी में ॼण हिकिड़ी जेका तकलीफ़ हुई उहा ख़तमु थी वई, सिर्फ़ु इहो ॿुधी करे त एक्सरसाइज़, मेडिटेशन ऐं उन खां पोइ कलाकु वॉक। त मां सोचियो त इहे त असांजे पंहिंजे हथ में आहिनि शयूं। मां दवाउनि खां परे थी वेंदसि, मां इलाहियुनि शयुनि खां परे थी वेंदसि, छो न सिर्फ़ु इहे 3 शयूं मां पाण कयां ऐं मूं वटि टाइम बि आहे जॾहिं, त बजाए जो मां हितां ऑफिस मां फ्री थी करे घर वञी जेको आहे लत ते लत लॻाए वेही करे टीवी वेही ॾिसां, बजाए जो मां वञी करे वॉक कयां या का मां मेडिटेशन कयां या मां साइक्लिंग कयां या मां वॉक कयां, मां कुझु कयां, त उन में जेको आहे मुंहिंजा फैट्स बि रिलीज़ थींदा, मूंखे ज़हनी सुकून बि मिलंदो, थकावट बि थींदी ऐं निंड बि सुठी ईंदी। सो ट्राए कयो, इहे मेंटल हेल्थ लाइ तमामु ज़रूरी आहिनि शयूं। शो बि भाई मे बी असांखे थोरी देरि में जॉइन कनि, मे बी न बि कनि, 50-50 आहे, उन्हनि जी ख़बर कोन पवंदी आहे त ईंदा या न ईंदा। पर हा, अॼु जेके असां वटि हिते फ़नकार मौजूदु आहिनि, माशाल्लाह पहिरियां बि तव्हां उन्हनि खे असांजे शो में ॾिसी चुका आहियो ऐं माशाल्लाह काफ़ी बहितरीनु सिंगर आहिनि। मीर मोहम्मद लगारी असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि ऐं अब्दुल्ला ढोलक ते हिते मौजूदु आहिनि, सो उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हां तबियत ठीकु आहे तव्हांजी? दुआऊं, शुक्र आहे माशाल्लाह। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? ॾाढो सुठो लॻो तव्हांखे वरी ॾिसी करे, माशाल्लाह सां। तव्हांजो हिकिड़ो रंग असां ॾिठो हुयो, उहो अलॻि रंग हुयो, सूफ़ी रंग हुयो। अॼु वरी चाहींदासीं त तव्हां खां थोरा डिफरेंट कलाम ॿुधूं। जी जी जी। त छा प्रिपेयर करे आया आहियो अॼु जे लाइ? कुझु ज़माने सां हलणो पए थो, बिल्कुलु हलणो पए थो, अहिड़े हिसाब सां तव्हांखे ॿुधायूं था कलाम। सही। त हींअर छा सां शुरूआत करणु शुरूआत चाहींदा? आहे रियाज़ खोखर जो बोल आहे, बांदी शहर जो असांजो दोस्त आहे, उनजो कलाम तव्हांखे ॿुधायूं। ज़बरदस्त, ॿुधायो। अर्ज़ कयम अजीब खे मूंखां छो मोह मटाई थो, चयाई तो गोड़ छॾ नाहक अजाई मार खाई थो। हाँ चयम तो खां सवा मरी वेंदसि, हो चयाई त मर भली मर, मूंखे चई छा ॿुधाई थो।
चयम तो ते फरियाद कंद स्नीह कयाम जे चयाईत चौ भली चौ पंहिंजो वेसाह विञाईत। हाँ चयम दादल दरवेसा मिलण वारे कंदे कॾहिं हो चयाई तां ॾिसी रहजे पुछी पक छो जमाई थो। भली दुनिया चवे दीवाना आयूं, भली दुनिया चवे दीवाना आयूं, असां तुंहिंजे था इश्क में गायूं, असां तुंहिंजे था इश्क में गायूं। भली दुनिया चवे दीवाना आयूं, भली दुनिया चवे दीवाना आयूं, असां तुंहिंजे था इश्क में गायूं, असां तुंहिंजे था इश्क में गायूं। तस्वर में तू जो ही चेहरो, आहे तस्वर में तू जो ही चेहरो, बे कह जो जिक्र कंदा नायूं, बे कह जो जिक्र कंदा नायूं, असां तुंहिंजे था इश्क में गायूं, सोना असां तुंहिंजे था इश्क में गायूं। सजी शायरी में तू ही तू आई, सजी शायरी में तू ही तू आई, हुजन गीत गजल तोड़े वायूं, हुजन गीत गजल तोड़े वायूं, असां तुंहिंजे था इश्क में गायूं, असां तुंहिंजे था इश्क में गायूं। भली दुनिया चवे दीवाना आयूं, भली दुनिया चवे दीवाना आयूं, असां तुंहिंजे था इश्क में गायूं, असां तुंहिंजे था इश्क में गायूं। नीह तुंहिंजो नचाई दो थो रहे, नीह तुंहिंजो नचाई दो थो रहे, नीह तुंहिंजो नचाई दो थो रहे, कीअं पेरनि में पे जुती पायूं, कीअं पेरनि में पे जुती पायूं, असां तुंहिंजे था इश्क में गायूं, असां तुंहिंजे था इश्क में गायूं। भली दुनिया चवे दीवाना आयूं, भली दुनिया चवे दीवाना आयूं, असां तुंहिंजे था इश्क में गायूं, असां तुंहिंजे था इश्क में गायूं। रियाज़ खोखर साराज़ी आहीं तूं, रियाज़ खोखर साराज़ी आहीं तूं, सोना रियाज़ खोखर साराज़ी आहीं तूं, भगवारो था पाण खे भायूं, भगवारो था पाण खे भायूं, असां तुंहिंजे
था इश्क में गायूं असां तुझे था इश्क में गायूं भली दुनिया चवे दीवानायूं भली दुनिया चवे दीवानायूं असां तुझे था इश्क में गायूं असां तुझे था इश्क में गायूं। वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह ऐं ॾाढी सुठी शाइरी ऐं हिकिड़ो अलॻि अंदाज़ तव्हांजो ॾिठो आहे। जी जी इन चक्कर वारी आहे। माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो सुठो। अच्छा हींअर कुझु फंक्शन्स वग़ैरह तव्हांजा थी रहिया आहिनि? जी जी हींअर प्रोग्राम थोरा थियनि था भतन शादियुनि जा कयूं पिया था जी हींअर। माशाल्लाह त छा उन में सूफ़ी था ॻायो या डिफरेंट कुझु ॻायो? छा आहे जो सफ़ा सूफ़ी घणो माण्हू कोन था सम्झनि हा इन जे करे कुझु आरफ़ानो बि ॻाइणो पइजी थो वञे जहिड़ो माहौल आहे अहिड़े हिसाब सां छो त आम माण्हू हिकिड़ा ख़ासि ॿिया ख़ासि न ख़ासि सही जेकॾहिं को खीर पीअण वारो आहे उनखे बूटी खाराईंदा हज़म न थींदी। हा 5 दर्जे असां मैट्रिक जी ॻाल्हि कंदासीं कोन सम्झंदा हा हा पोइ वक़्त जे हिसाब सां हलणो पए थो। सही पोइ असां वटि शइ सभु मौजूदु आहे गज़ल बि ॻाईंदा आहियूं गीत बि ॻाईंदा आहियूं सूफ़ियानो बि ॻाईंदा सही। आहियूं सभु रंग ॻाईंदा आहियूं पोइ ॾिसंदा आहियूं जहिड़ी महफ़िल ॿुधण वारा आहिनि सही पोइ उन्हनि खे कोशिशि कंदा आहियूं उन्हनि खे राज़ी करण जी लाइ कोशिशि कंदा ज़बरदस्त अॼु असां कोशिशि इहा ई कंदासीं त तव्हां खां गज़ल आहियूं। जी जी ऐं थोरो अलॻि तव्हां खां कुझु ॿुधिजे जी, जी। सूफ़ियाणो रंग त असां तव्हांजो ॾिठो आहे जी 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 त मुंहिंजे ख़्याल सां असांजा व्यूवर्स बि चाहींदा त थोरो कुझु डिफरेंट तव्हां खां ॿुधिजे। जी जी सो व्यूवर्स ट्रांसमिशन अञा जारी आहे वक़्तु थियो आहे ब्रेक जो काॾे न वञिजो जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूवर्स फिर तव्हांखे भलीकार कंदासीं ऐं चवंदा आहिनि न एनर्जी अची वई त वाकई असांजो एनर्जी लेवल जेको आहे न वाकई अची वियो शोभी भाई अची वियो। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण और ऐसा कहा आपने जैसे मैं पोपाय द सेलर हूँ मैं मिक्की माउस वो खाता था क्या पालक वो पालक उसको का था, ताकत आती थी हम बिल्कुल। आपको देखते हैं तो हमें एनर्जी आ जाती है। बात ये वो पालक खा के आयरन जमा कर लेता था और मेरे लिए तो आयरन आपको पता है ये है ना तो सही। कैसे हैं आप? ठीक है शुक्र अल्हम्दुलिल्लाह। बस ये कि ज़रा मौसम का इफेक्ट है रात को सीव्यू थे ओपन एयर था इवेंट हाँ तो वो फ्लू वगैरह थोड़ा सा हल्का सा हुआ तो उससे सर में दर्द ये और वो सब लेकिन ये है कि सब ठीक हो जाएगा इंशाल्लाह। जल्दी रात तो वो तूफानी हवाएं भी तो हाँ लगी है जी। मट्टी वाली तो प्रॉब्लम ये थी अच्छा कंटिन्यूस शोज़ भी हैं काम भी है रिकॉर्डिंग्स भी हैं तो उससे भी ये हो रहा है कि जागने से हाँ ये भी होता है। अब आगे की फिक्र है कि गला ख़राब है तो आगे क्या होगा नहीं ये अल्लाह सोचना खैर है। करेगा अल्लाह खैर करेगा। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त राति जेको आहे कराची सॼे में मिट्टी वारो तूफ़ान लॻो आहे उन खां पोइ हल्की हल्की बूंदाबांदी थी आहे का एॾी तेज़ बारिश कोन्हे हल्की हल्की बूंदाबांदी थी आहे। ही वेस्टर्न डिस्टर्बेंस आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त 16 खां 18 अक्टूबर ताईं इन विच में जेके बारिशूं आहिनि त पंजाब ख़ैबर पख्तूनख्वा ताईं त काफ़ी तेज़ बारिशूं थी रहियूं आहिनि ऐं उते ॻड़ो बि पइजी रहियो आहे जंहिंखे असां उर्दू में ज़ालाबारी चवंदा आहियूं पर कराची जे लाइ इहो आहे त लाइट टू मॉडरेट रेन एक्सपेक्टेड आहे थी सघे थी। जीअं त अॼु जेको आहे काफ़ी हब्स हुयो सुबुह जो मौसम ॾाढो ख़ूबसूरत हुयो पर हब्स हुयो ऐं उन खां अलावा इहो बि आहे त वीकेंड ते असां ॾाढा जोशीला थी विया हुआसीं इंडिया पाकिस्तान जे मैच जे करे। मां त चवंदा आहिनि त वेस्ट ऑफ टाइम मां वाकई उहो कयो मां शायदि उन वक़्त में ॿियो कुझु करे विझां त शायदि मुंहिंजे कम बि अचे हा पर मां पंहिंजी ग्रीन टीम खे सपोर्ट करणु वेठसि पर ॾाढो अफ़सोस थियो। हम क्यों हमारी टीम इतनी मोहब्बत इस तरह करती हो है गए। अपने मेहमानों से पड़ोसियों से कि देखें आप उनके पूरे खिलाड़ी आउट भी नहीं किए उन्होंने सिर्फ 3 ही विकेटें लिए एहतराम है। प्रेडिक्शन देखें कि 321 और समथिंग कुछ प्रेडिक्शन थी वो उन लोगों की थी गेम स्टार्ट होने से पहले लेकिन इन लोगों ने स्कोर क्या बनाया 192। किरण वो कहते हैं ना तबसरा क्या करें तुम जीतो या हारो हमको तुमसे प्यार है।
नहीं अब ऐसा भी प्यार नहीं है, वो प्यार व्यार क्योंकि- खत्म हो गया अब। और जो भी तबसरा निगार या क्रिकेटर बड़े हमारे प्लेयर्स थे, वो जो सारा तबसरा कर रहे थे कि इतना हो जाएगा इतना हो जाएगा, लेकिन आप यकीन माने मैं अंडर 19 खेला हूँ और काफ़ी टाइम खेला हूँ। अंडर 17 से अंडर 19 तक मैं खेला, उसके बाद फिर मुझे ये बॉन का एक इशू हुआ। लेकिन मैं ये समझता हूँ कि पाकिस्तानी टीम के लिए 300 रन तो इस वक्त बड़ी मुश्किल है, जो बैटिंग परफॉर्मेंस है। परफॉर्मेंस है ही नहीं हाँ। शोभी भाई, सॉरी टू से, हो सकता है कि बहुत लोगों को बुरा लगे, लेकिन दिस इज द फैक्ट। आपको मानना पड़ेगा तव्हांखे मञणो पवंदो त असांजी परफॉर्मेंस सुठी बिल्कुल, कोन्हे बिल्कुल। का। असां इंडिया जे साम्हूं त अलाए छा थी था वञूं पिया, हुन सां खेॾी कोन था सघूं, ॼणा असांजी वायूं बताल थी वञनि, असां एॾो प्रेशर में अची था वञूं। छाजे करे प्रेशर में था अचो भाई? तव्हां जॾहिं श्रीलंका खे बीट करे सघो था, जॾहिं तव्हां इंग्लैंड खे बीट करे सघो था, बिल्कुल। जॾहिं तव्हां बांग्लादेश खे बीट करे सघो था, त तव्हां इंडिया खे बि बीट करे सघो था, जेकॾहिं तव्हांजे अंदरि उहा चाह, उहा लगन, उहा महिनत ऐं उहा मोहबत हुजे त। असांजे लाइ 300 स्कोर करण का वॾी ॻाल्हि कोन्हे का। कितने स्कोर्स किए पास्ट में हमने, लेकिन बड़ा अफसोस हुआ। वैसे किरण वीकेंड बड़ा अनएक्सपेक्टेड खराब हो खेलती है गया। हमारी टीम। जब ये खेलने पे आते हैं ना, आप यकीन माने, उसके बाद 300 तो क्या 500 भी पूरे कर पर देते इस हैं। दफा तो परफॉर्मेंस ही ये- नहीं थी। सॉरी टू से, बाबर आजम की शक्ल देख के लग रहा था कि वो हारने में ही खुश है। वो बेचारा एक मेरे, लेकिन ऐसी बात नहीं है, मेहनत वही कर रहा है। बाबर आजम की 50 थी मेरे ख्याल में। कोई नहीं थी 50 में ही नहीं बना सका था। 50 50 भी किसी और ने बनाई थी, उनके दूसरे बैट्समैन ने बनाई थी। बाबर आजम की 50 थी। एक वही मर्द मुजाहिद मुझे लग रहा है उस टीम लोग में। कहेंगे कि किरण कितनी बुराइयां कर रही है ना अपनी टीम की, लेकिन ये आईना दिखा रही हूँ मैं। तो हो मतलब सकता मैं है अब कि- हाँ समझूं ना, ये हाँ 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 तो हाँ ही है। तो आप जो ये आईना दिखा रही हैं वो दिन में हाँ, दिन में। तो आपको तो पता ही है कि हमारे साथ मीर मोहम्मद लगारी साहब हैं, जो पहले भी हमें कोई शक ज्वाइन नहीं, कर कोई चुके शक हैं, और अब्दुल्ला ढोलक पर हैं। बेशक। तो माशाल्लाह आप लोगों की तो वैसे ही पहले से ही अच्छी एक बॉन्डिंग हो चुकी है एज अ म्यूजिशियन। किरण बहुत ज़बरदस्त गाना इनका है बजाना, क्योंकि ये इंसान जितने अच्छे हैं, और ये बात है कि दोनों ही शख्सियत उस्तादों की जगह रखते हैं। क्योंकि मुझे अच्छे वो लोग बहुत लगते हैं अपने उस्ताद से, जो मैंने सीखा कि जिनको गाते हुए ये पता हो गया मैं क्या गा रहा हूँ। कुछ लोग ऐसे भी हैं जो गा तो रहे होते हैं, अगर उनसे पूछोगे आप क्या गा रहे हैं तो वो बता नहीं पाते कि हम क्या गा रहे हैं। सही बात तो है। ये एक म्यूज़िक की थ्योरी है। ये हमारे इंटीरियर सिंध के अंदर, सिंध की धरती के अंदर ये बड़ी अच्छी बात है पूरे सिंध के अंदर, कि वो जो भी काम करते हैं उनको ये पता होता है कि हमें ये करना है, हम ये कर रहे हैं। वो तुक्के नहीं लगाते, मतलब म्यूज़िक में भी। नहीं नहीं, ये हकीकत बात है। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हिकिड़ो सुठो सिंगर थियण जे लाइ उनखे छा करणु घुरिजे? उनमें इहो आहे जो पहिरियां महिनत करे। उनमें हिकिड़ा फ़नकार काफ़ी अहिड़ा आहिनि जो क्रिस्टन मां कलाम ॿुधी पोइ फ़नकार थी था वञनि, पर उहो कामयाबु न आहे। उस्तादनि वटि रही, उनखां तालीम वठी, ऐं पोइ जेको आहे सो उन मंज़िल ते अचनि त पोइ उनखे कामयाबी सुठी मिलंदी। सही ॻाल्हि आहे, इहा हकीकत ॻाल्हि आहे। पोइ इन ई ॻाल्हि ते छा था ॿुधायो? असां ॿुधायूं था, असांजो दोस्त आहे अब्द जमाली, उनजो बोल आहे उस्ताद अब्दुल गनी जमाली, असांजे बांदी शहर जो आहे, उनजो बोल ॿुधायूं था। सही, हुनजी लिखियल शाइरी आहे। जी जी। ठीकु आहे। जड़ी तो मैं खुशबू हाँ साना है गुलाबन में, जगनेणन में थी नशो सोना ही शराबन में। तुझे सूह जा दीवाना जिए शमा ते परवाना, तुझे सूह जा दीवाना जिए शमा ते परवाना। हो को मस्त मरी न पवे ईंदो कर तू निकाबन में, जॾहिं तो में खुशबू साना है गुलाबन में, जकी नीणन में थी नशो सोना है शराबन में।
तुझे गाझन में जादू हो थिए सबको थो काबू एडो टहकन में थी असर जेको नाही रबाबन में हाँ छा लिखे ही रियाज खोखर तुझी तारीफ में दिल पर एड़ा कौन थमू के मिलन के थे लफ्ज किताब भली भेटो सोना पहचा मुझो दिल पर घटना है भली भेटो सोना पहचा मुझो दिल पर घटना है दुनिया सारी घुमिया दुनिया सारी घुमिया सजन जो कोई मटना है भली भेटो सोना पहचा मुझो दिल पर घटना है भली भेटो सोना पहचा सिंगारे पान खेठा है कई आशक थोके राये सिंगारे पान खेठा है सिंगारे पान खेठा है कई आशक थोके राये थियस आऊं बवट सकाबू थियस आऊं बवट सकाबू लगी जन बाज जी छट आहे भली भेटो सोना पहचा मुझो दिल पर घटना है भली भेटो सोना पहचा मुझो दिल पर घटना है दुनिया सारी घुमिया मू साईं दुनिया सारी ही घुमिया मू सजन जो कोई मटना है भली भेजो सोना पहचा मुझो दिल पर घटना है सही भली भेजो सोना पहचा गुलाबन में हू गुल आहे हसीनन में छो हुल आहे गुलाबन में हू गुल आहे गुलाबन में हू गुल आहे हसीनन में छो हुल आहे कन था पाण में गालियूं कन प्या पाण में गालियूं हुसन अहिड़ो के वट नाहे भली भेजो सोना पहचा मुझो दिल पर घटना है भली भेजो सोना पहचा मुझो दिल पर घटना है दुनिया सारी घुमिया दुनिया सारी घुमिया सजन जो कोई मटना है भली भेजो सोना पहचा मुझो दिल पर घटना है भली भेजो सोना पहचा जमाली खुश नसीब आहे दिल बर थो मुख चाहे जमाली खुश नसीब आहे जमाली खुश
नसीब आहे मुखे दिल बर थो चाहे वो जमाली खुश नसीब आहे दिल बर थो मुखे चाहे ॾेई दिलड़ी मूं दिल बर खे ॾेई दिलड़ी मूं दिल बर खे कयो अब्द सौदो घटि नाहे है भली भेजो सोना पंहिंजा मुंहिंजो दिल बर घटि नाहे भली भेजो इहे सोना पंहिंजा मुंहिंजो दिल बर घटि नाहे दुनिया सारी घुमी आमूं ही दुनिया सारी घुमी आमूं सजण जो मट को नाहे है भली भेजो सोना पंहिंजा मुंहिंजो दिल बर घटि नाहे है भली भेजो सोना पंहिंजा वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह। या बि सुठी शाइरी आहे ॾाढी जी हा। ऐं अलॻि शाइरी आहे ॾाढी, जी, जी। यानी हुस्न जी सॼी तारीफ़ करे छॾी न। बस कायनात बाबू वञे करे ठही वियो। आप बड़ा एंजॉय करे थे शोई भाई, हाँ, कुछ फूलों का जिक्र, कुछ दुनिया का जिक्र, समझ में आ रहा था? जबरदस्त। कुछ आ भी रहा था, कुछ नहीं भी आ रहा था। जो आ जाता था वो एंजॉय कर रहा था। एंजॉय कर रहे थे आप, गुनगुनाने की कोशिश कर रहे थे ना साथ में। भाई को उर्दू भी सुनाए हाँ, गज़ल। अच्छा गज़ल मां हाँ वाकई चाहींदसि त तव्हां गज़ल बि असांखे ॿुधाइजो, जी, जी। पर जेका तव्हांजो दिलि चए, सिंधी हुजे या उर्दू हुजे, जेको बि तव्हांखे वणे। उर्दू भी आहिनि। उर्दू बि आहिनि, त उर्दू गज़ल घणो करे तव्हां कंहिंखे ॻाईंदा आहियो? साईं जीअं मस्त परवाज़ी साईं जन अच्छा। सूफ़ी अज़म जा चेयरमैन आहिनि पाकिस्तान जा। अच्छा अच्छा साईं जन उस्ताद बि आहिनि असांजा, उन्हनि जी शाइरी आहे। अच्छा, त उर्दू गज़ल तव्हांखे उहे ॾिना आहिनि जी, जी। लिखी। ऐं हूअं तव्हांखे अगरि गज़ल जी ॻाल्हि कजे त पास्ट में असांजा लेजेंड्स बि आहिनि इलाही, त जी, जी। तव्हांखे केरु पसंदि आहे हूअं? हूं त ॻाइण जे हिसाब सां असांजो उस्ताद ममता शरी आहे, उनखे असां फॉलो कंदा आहियूं। ऐं जेकॾहिं गज़ल जे हिसाब सां आबदा परवीन जेका आहे उहा असांखे तमामु वणंदी आहे। जेको ॻाइनि था, जहिड़ी ॿोली ॻाइनि था ऐं जहिड़ो ॻाइनि था, उहो असांखे ॾाढो सुठा लॻंदो आहे। गुलाम अली साहब जी, जी, आहिनि, जी। माशाल्लाह मेहदी जी, हसन मेहदी साहब हसन, हुआ, उहे बि आहिनि जी। हम तेरे शहर में मुसाफ़िर हाय की हाय तरह, हाय ये हाय बि ॾाढा सुठा। मतिलबु वक़्तु था, वक़्तु वो बि हिकिड़ो मां चवां थी ख़ज़ानो हुयो, जी 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 उन वक़्त में इहो हिकिड़ो ख़ज़ानो हुयो। जी 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 ऐं हाणे अहिड़ी शाइरी कोन्हे का, हाणे जेका शाइरी चेंज थी आहे उन जे हवाले सां छा चवणु चाहींदव? हींअर शाइरी तमामु माहौल जे हिसाब सां हले पई थी, पर जेके वॾा बुज़ुर्ग असांजा आहिनि, जीअं लतीफ़ सरकार आहे, सुल्तान बाहू आहे, उन्हनि जी शाइरी तमामु घटि ॻाई थी वञे, पर उन्हनि जी ॿोली में एतिरो असरु आहे जो उन्हनि जी ॿोली असां पढ़ंदा आहियूं त उन्हनि जा रूह सम्झ मौजूदु हूंदा आहिनि, उन्हनि जी ॿोली में पावर हूंदो आहे। वाह वाह, हा, पर ज़माने जे हिसाब सां त पोइ हलणो पए हाँ थो त ज़ाहिर है ज़माने के हिसाब से हाँ। हलना तो पड़े। हाय मेरी आवाज़ को क्या हो गया? मैं क्यों ये जो डोनाल्ड डक बन गई? बात वही है ना, जो वो जो पोइट थे वो इसमें कोई शक नहीं, वो वली औलिया थे बिल्कुल। और अभी आपने कहा कि आपने सजी हुस्न की तारीफ़ कर दी, तो मेरा ज़ाविया सोच ये है कि जो हुस्न की तारीफ़ कर रहा है वो तख्लीक खुदा की तारीफ़ कर रहा है। बेशक बेशक, तो मैं एंजॉय करता हूँ इस बात को उस तरीके से। ये नहीं नहीं, ये मेरी आवाज़ की डोनाल्ड डक जैसी हो गई है। ठीक है, आपने डोनाल्ड डक कह दिया, वरना मैं बर्ड कहने वाला नहीं, था। एंग्री बर्ड। अच्छा, आपने वो वीडियो देखी है जिसमें बीवी अपने हस्बैंड के सामने बैठी हुई है, उसको अपने पूरे दिन की बातें बता रही है और पीछे बैकग्राउंड में डोनाल्ड डक का आवाज़ लगा हुआ है, हस्बैंड सर खुजा रहे कि ये बात कर रही है, डोनाल्ड डक की तरह बोल रही है, तो मुझे वो सीन याद आ गया इस वक्त। हींअर पोइ छा था ॿुधायो भाउ असांखे? उर्दू में असांखे ॿुधायूं था, कलाम आहे, गज़ल जा पोइ ॿुधाईंदासीं। सही। इहा आहे गमगीन गनी जमाली, हे बि असांजे शहर जो उर्दू कलाम आहे हुनजो।
दिल चीज है क्या जाना, दिल चीज है क्या जाना, ये जान तमोरी है। तेरे बाहों में दम निकले हसरत ये हमारी है। हर गीत गजल है तेरे नाम, हर गीत गजल है तेरे नाम। जब ये दिल है मेरा तेरे नाम, जब ये दिल है मेरा तेरे नाम। हर गीत गजल है तेरे नाम, हर गीत गजल है तेरे नाम। जब ये दिल है मेरा तेरे नाम, जब ये दिल है मेरा तेरे नाम। एक तरफ में है ये दुनिया सारी, एक तरफ में है ये प्यार तेरा। एक तरफ में है ये दुनिया सारी, एक तरफ में है ये प्यार तेरा। एक तरफ में है ये प्यार तेरा। दिल का ताज महल है तेरे नाम, दिल का ताज महल है तेरे नाम। जब ये दिल है मेरा तेरे नाम, जब ये दिल है मेरा तेरे नाम। हर गीत गजल है तेरे नाम, हर गीत गजल है तेरे नाम। जब ये दिल है मेरा तेरे नाम, जब ये दिल है मेरा तेरे नाम। कोई कहता है मजनू मुझे, कोई कहता है दीवाना तेरा। कोई कहता है मजनू मुझे, कोई कहता है दीवाना तेरा। मेरा होश अकुल है तेरे नाम, मेरा होश अकुल है तेरे नाम। जब ये दिल है मेरा तेरे नाम, जब ये दिल है मेरा तेरे नाम। हर गीत गजल है तेरे नाम, हर गीत गजल है तेरे नाम। जब ये दिल है मेरा तेरे नाम, जब ये दिल है मेरा तेरे नाम। गमगीन गनी है गुलाम तेरा, दीवाना रहेगा जिंदगी भर। गमगीन गनी है गुलाम तेरा, दीवाना रहेगा जिंदगी भर, दीवाना रहेगा जिंदगी भर। ये जमाली पागल है तेरे ना, ये जमाली पागल है तेरे ना। जब ये दिल है मेरा तेरे ना, जब ये दिल है मेरा तेरे ना। हर गीत गजल है तेरे ना, हर गीत गजल है तेरे ना। जब ये दिल है मेरा
जब ये दिल है मेरा तेरे ना, जब ये दिल है ना। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह बात है। ॾाढी सुठी शाइरी ऐं तव्हां माशाल्लाह हुनखे परफॉर्म बि ॾाढो सुठो कयो। ऐं जेको आहे हिते ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे, जल्दी हाज़िर करो। वेलकम बैक व्यूअर्स, वे तव्हांखे भली कार कंदासीं रंगनि भरी शाम में। हींअर जेका पर्सनैलिटी मूंसां गॾु वेठल आहे स्टूडियो में, ऐं माशाल्लाह सां मां हुननि जी तारीफ़ में छा चवां, मूं वटि लफ़्ज़ ई न आहिनि हूंदा। ऐं माशाल्लाह 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 एॾो सुठो कमु कयो अथनि ऐं कंदा आहिनि। एॾा बहितरीनु शाइर आहिनि, बहितरीनु इंसान आहिनि, बहितरीनु कंपोज़र आहिनि, होस्ट आहिनि, डायरेक्टर आहिनि। अञा माशाल्लाह मतिलबु हुननि सम्झो त इंडस्ट्री में क़दम रखियो ऐं सितारनि जी बरसाति थी वई, यानी आसमान मां सितारा हेठि ज़मीन ते अचणु शुरू थी विया। केतिरियूं ई मॉडल्स इंट्रोड्यूस करायूं, केतिरा ई सिंगर्स इंट्रोड्यूस कराया, केतिरा ई म्यूज़िशियन इंट्रोड्यूस कराया, ऐं माशाल्लाह पाण बि एक्टिंग कंदा आहिनि, आर्टिस्ट आहिनि ऐं तमामु बहितरीनु प्यारा कॉलीग बि आहिनि। ऐं तमामु जल्द तव्हां उन्हनि खे जेको आहे KTN जी स्क्रीन ते बि ॾिसंदा। उहो सरप्राइज़ आहे, मां पर हिननि खां इहो सरप्राइज़ अॼु पुछणु चाहींदसि त इहो बेसिकली सरप्राइज़ आहे छा, छो जो मां काफ़ी ॾींहंनि खां ॿुधी रही हुयसि त भई कुझु मज़ेदार, कुझु नओं कुझु थियण वारो आहे KTN जी स्क्रीन ते, ऐं उहो छा आहे सो मां तव्हांखे ॿुधायां त कंपोज़र, पोइट, आर्टिस्ट, होस्ट एंड डायरेक्टर वहीद हकड़ो साहब असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। सो उन्हनि खे भली कार कंदासीं, उन्हनि सां कचहरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु ठाक, अल्हम्दुलिल्लाह। ॾाढो सुठो लॻो तव्हांखे ॾिसी करे। ऐं भई इहो सरप्राइज़ आहे छा? सरप्राइज़ बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदो, तकड़ करे ॿुधाईंदासीं त उन सरप्राइज़ जो मज़ो न रहंदो। पहिरियां तव्हांखे पुछंदुसि त तव्हांजी तबियत कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह। छो त गुज़िरियल मंडे ते तव्हां सां असांजो प्रोग्राम रखियलु, त तव्हांजी तबियत अचानक ख़राबु थियण जे करे प्रोग्राम असां तव्हां सां गॾु न करे सघियासीं। वरी हिन मंडे ते तव्हां सां कंटिन्यू आहियूं ऐं गॾु आहियूं, ऐं इंशाअल्लाह ताला हीउ सफ़र सां तव्हांजो KTN जो सदाईं हलंदो रहंदो इंशाअल्लाह। पर इहो सरप्राइज़ छा आहे? सरप्राइज़ मुंहिंजे ॿुधंदड़नि लाइ आहे, जीअं त मां तव्हां सॼी सिंध खे, सॼी दुनिया खे, जेके सिंधी ॿुधनि था, आर्टिस्ट, शाइर, फ़नकार मुंहिंजा सभु, त आउं 2005 में कशिश जो पहिरियों इम्प्लाई एज़ ए म्यूज़िक डायरेक्टर, म्यूज़िक इंचार्ज जे हवाले सां थियुसि। KTN जो हिसो थियुसि, कावश जो हिसो थियुसि, कोशिश जो हिसो, जेके इदारा असांजे आहिनि उन सभिनी जो हिकिड़ो हिसो थियुसि। वरी कुझु गैप थी वियो, कुझु पंहिंजियूं मसरूफ़ियातियूं, कुझु माण्हू पंहिंजे हिसाब सां बि वरी हिकु दफ़ो ॿीहर KTN जो हिसो थिया हूं। इंशाअल्लाह ताला अॼु असांखे ख़ुशी थी आहे त KTN ने मूंखे पंहिंजे हिसे में शामिलु कयो, पंहिंजी सथ में मूंखे शामिलु कयो। मुंहिंजे पंहिंजे कारवां में मूंखे गॾु खणी हलनि था, इहा उन्हनि जी महिरबानी आहे। तहे दिलि सां उन जेका ऑफर आहे मूं क़बूलु कई आहे, ऐं सिंधवासियुनि खे हिन ख़ुशी खां आगाह कंदो हलां, जेके आर्टिस्ट, फ़नकार आहिनि। ऐं यकीन आहे त मूंखे बेहदि ख़ुशी थी आहे त वरी हिकु दफ़ो तव्हां सां गॾु वेही हिकिड़ो KTN जे प्लेटफॉर्म इंशाअल्लाह। त मतिलबु एज़ अ इंचार्ज ही अचो पिया, म्यूज़िक इंचार्ज या? इंशाअल्लाह त उहो हाणे सभु कुझु ॿुधाए वेंदासीं त पोइ सरप्राइज़ न रहंदो कुझु कुझु। ऐं मां तहे दिलि सां अतर काज़ी साहिब जो थोराइतो आहियां, आदि मैडम हिना काज़ी साहिबा जो थोराइतो आहियां, पीर अमजद जेको प्रोग्राम मैनेजर आहे उनजो थोराइतो आहियां, काशिफ वाघाणी साहिब जो थोराइतो आहियां, जिन मुंहिंजे सथ में मुंहिंजो साथ ॾिनो।
ऐं वरी सॼी सिंध जो आर्टिस्टनि जो बि थोराइतो रहंदुसि, जेके पहिरियां बि मूंसां साथ में गॾु हुया, हींअर बि साथ में गॾु हूंदा, ऐं इंशाल्लाह ताला वरी साॻियो ई सफ़र इंशाल्लाह तव्हां इंशाल्लाह कंदासीं। यानी मां तयारी पकड़ियां न पोइ? बिल्कुलु आहे, हा थी सघे थो जेको नओं गीत आहे मुंहिंजो मॉडल, उन में तव्हांजो मुर्शिद वाह उहो वाह अॼु तव्हांजे साम्हूं ॻाईंदुसि। ज़बरदस्त पर ज़बरदस्त तव्हां बि प्रयामस कयो सभिनी जे साम्हूं। मां त तयार आहियां, मां त चाहियां थी। तव्हांजो वाइदो आहे पहिरें गीत में तव्हां मॉडल हूंदो। इंशाल्लाह इंशाल्लाह। चलो ॿार अमीर चांडियो साहब बि मौजूदु आहे, बस हलूं था। उन सां ॻाल्हायूं था, डेट तार डन आहे सर, डन आहे मुंहिंजी तरफ़ां, डन आहे। पोइ बिस्मिल्लाह कयूं भला? बिस्मिल्लाह था कयूं, बिल्कुलु बिस्मिल्लाह कयूं था, मुर्शिद जी गीत खां ई। वाह वाह। बाबा सेकंड गीत बाबा। वाह जी वाह। ए आशिक छो परेशान आहे? मुर्शिद प्लीज़ पुछ न तू ही इश्क जूं ॻाल्हियूं, मुर्शिद ॿुधी ही थी वेंदियूं तुंहिंजूं अखियूं वालियूं। मुर्शिद असांखे इश्क उजाड़े छॾियो अथई, मुर्शिद ही इश्क साड़े छॾियो अथई, मुर्शिद प्लीज़ पुछ न तू ही इश्क जूं ॻाल्हियूं, मुर्शिद ॿुधी ही थी वेंदियूं तुंहिंजूं अखियूं वालियूं। मुर्शिद असांखे इश्क उजाड़े छॾियो अथई, मुर्शिद ही इश्क आई बि ॻाल्हि लिकियल आहे, मुर्शिद ही दिल खे चोट इश्क जी त लॻल आहे। मुर्शिद असांखे इश्क उजाड़े छॾियो अथई, मुर्शिद ही इश्क साड़े छॾियो अथई, छॾियो अथई, मुर्शिद प्लीज़ पुछ न तू ही इश्क जूं ॻाल्हियूं, मुर्शिद ॿुधी ही थी वेंदियूं तुंहिंजूं अखियूं वालियूं। मुर्शिद असांखे इश्क उजाड़े छॾियो अथई, मुर्शिद ही इश्क साड़े छॾियो अथई। ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में, ऐं असां ओचिते ब्रेक वरितो हुयो। कुझु टाइम चेक हुयो, कुझु विच में थी वेंदियूं आहिनि शयूं। सो बहरहाल ब्रेक तां मोटी आया आहियूं, ऐं आई होप त तव्हां गानो एंजॉय कयो, तव्हांखे गानो पसंदि आयो हूंदो। वहीद साहब माशाल्लाह ॾाढी प्यारी मेलोडी, ॾाढी प्यारी शाइरी, ऐं तव्हांजे गाननि में हमेशह असांखे चेंज ओवर ई इहो मिलंदो आहे। जेका मूंखे सुठी ॻाल्हि लॻंदी आहे तव्हां में, उहा इहा ई लॻंदी आहे। हाणे मॉडलिंग लाइ जेको तव्हां वाइदो कयो उहो ओके आहे न? 110%। ऐं मां अमीर चांडे साहब खे बि घुरायो छो त अमीर बिरोही साहब बि हूंदो कंहिं दौर में, असां ॾाढो दोस्त आहे। अमीर बिरोही, अमीर चांडियो, नालो साॻियो ई आहे, कास्ट अलॻि आहे। अमीर चांडियो असांजो ॿुधी करे थी सघे थो, अची वियो आहे स्टूडियो में बि, ऐं उनखां प्रोग्राम ख़तमु थियण खां पोइ हुन सां मीटिंग कंदासीं। इंशाल्लाह इंशाल्लाह बिल्कुलु कंदासीं। ऐं मां पाण चाहियां थी त कुझु होस्टिंग खां अलावा भी कुझु कजे, ज़रूरी आहे। पर मूंखे गानो सम्झ में कोई न ईंदो हुयो, पर अॼु मूंखे गानो सम्झ में बिल्कुलु अची वियो। थैंक यू, महिरबानी। माशाल्लाह माशाल्लाह। त कुझु अञा बि नवां सॉन्ग्स आहिनि तव्हांजा जेके अची रहिया आहिनि मार्केट में? हींअर मुंहिंजी ऑडियो जी जेका रिकॉर्डिंग आहे हले पई, इंशाल्लाह 2-3 ॾींहंनि में उहो एल्बम कंप्लीट थींदो, हुनजो पोइ शो थींदो आहे, या कुझु गीत हूंदा आहिनि जंहिंजी मॉडलिंग थींदी आहे, कुझु चैनल ते हलाईंदा आहियूं, कशिश टीवी ते, या वरी कुझु यूट्यूब ते, जीअं सिस्टम हले थो अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर बि आहे, उनखे बि उनजी पूरा करण लाइ बि 2-3 गीत लिखणा था पवनि, रिकॉर्ड करणा था पवनि। सही। छो त किथे किथे बिजली आहे, किथे न आहे, किथे
टीवी आहे किथे न हाणे अॼुकल्ह सोशल मीडिया जो घणो दौर थी वियो आहे तव्हांजो मोबाइल हथ में आहे तव्हांजो चैनल हर चैनल तव्हांजे हथ में आहे हा तव्हां गानो तव्हांखे लाइक अचे थो टिकटॉक खोड़ वेबसाइट अची वियूं आहिनि जिते तव्हां गाने खे पंहिंजे खे प्रमोट करे सघो था तव्हां पंहिंजी शइ खे ॿुधाए सघो था मतिलबु जेतिरा हाणे मां फ़नकार आहिनि तेतिरा प्लेटफॉर्म आहिनि बिल्कुलु आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह माशाल्लाह पोइ हींअर छा पिया ॿुधायो असांखे हींअर वरी हिकिड़ो ख़ुशी जो गीत आहे वाह वाह तव्हांजो असां ॾे अचण जे थिए असांखे ॿियो छा घुरिजे वाह 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 वाह
थे असांखे ॿियो छा घुरिजे ओ असांखे ॿियो छा घुरिजे हटाए परदो ॾिसण जे थे हटाए परदो ॾिसण जे थे असांखे ॿियो छा घुरिजे ओ असांखे ॿियो छा घुरिजे अव्हां जो असां ॾे अचण जे थे वाह 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 वाह, ज़बरदस्त, ये वह बेहतरीन शायरी। महिरबानी। इहो वरी मुंहिंजो माशाल्लाह। भाउ आहे सागर रशीद, अच्छा अच्छा, जेको हींअर तबियत हुनजी नासाज़ आहे। तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते, ऐं मां सिंधवासियुनि खे दुआ जी अपील कंदुसि जी। त हुन हींअर तबियत में सुधारो आहे, अञा बि दुआ कनि इंशाल्लाह, त इंशाल्लाह। उनखे बि इनशाला तव्हांजे साम्हूं प्रोग्राम में आणींदासीं इंशाल्लाह, ऐं इहो गीत वरी इंशाल्लाह। उनजी आवाज़ में ॿुधंदासीं। इंशाल्लाह अल्लाह से उन्हनि खे सेहत वारी ज़िंदगी अता करे, ऐं अल्लाह से उन्हनि खे जल्द सेहतयाब करे, त बिल्कुलु उन्हनि सां मुलाक़ात कंदासीं। ऐं हीअ थी सघे थो प्रोग्राम ॾिसंदो बि हुजे। इंशाल्लाह, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं वहीद साहब, वॾी महिरबानी, तव्हां थोरे टाइम लाइ आया पर ॾाढी सुठी कचेरी रही तव्हां सां। वेंदे वेंदे कोई मैसेज ॾियणु चाहींदा? वेंदे वेंदे मैसेज हिकु ॾींदुमि त तव्हां पहिरीं पाण सां प्यारु कयो, तव्हां सां दुनिया प्यारु कंदी। सही ॻाल्हि, तव्हां कंहिंजो बुरो न सोचियो, तव्हांजो बुरो न थींदो। बिल्कुलु सही। हमेशा। ऐं ऑल द बेस्ट तव्हांखे। थैंक यू सो मच। इंशाल्लाह गॾिजी वरी कमु कंदासीं। इंशाल्लाह, इंशाल्लाह इंशाल्लाह। ऐं वॾी महिरबानी भाउ, तव्हां बि पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। ऐं वेंदे वेंदे तव्हां खां कुझु ॿुधणु चाहींदासीं, जेका तव्हांजी दिलि थिए उहो तव्हां ॿुधाइजो। जी जी चाहे गज़ल हुजे, चाहे गीत हुजे, जेको तव्हांखे वणे। ऐं कोई मैसेज ॾियणु चाहींदव? वैसे त सूफ़ी जो पैगाम त आहे मोहबत जो। सही। इंसान दुनिया में मोहबत जे लाइ आयो आहे, इबादत जे लाइ, त मलाइक बि सही। खोड़ो आहे। पर इंसान जेतिरो अधे ॻाल्हि कई त जेतिरो भलो हलंदो त इंसान खे उहा इज़त मिलंदी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं मां ख़ुदाफ़िज़ कयां, उन खां पोइ जेको आहे तव्हां गानो ॿुधाए सघो था। ठीक है। थैंक यू शोभी भाई। Thank you। इंशाल्लाह ज़िंदगी रही तो आपसे अल्लाह कल आमीन। मुलाक़ात करेंगे। ऐं तव्हां पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी भाई। ॾिसण में बखियूं आहिनि, ॾिसण में बखियूं आहिनि, हो ॾिसण हिकिड़ो आहे, ॿुधण में त ॿ न आहिनि पर ॿुधण हिकिड़ो आहे। हाँ तूं तीअं सम्झ मुस्तफ़ा अली खे एदादन हुब नाहिनि ॿिन्हनि जो हुजण हिकिड़ो आहे। सो पराडो हो जय वरवाई जो लही, सो पराडो सॾ जे वरवाई जो लही, हुया अगई गॾ पर ॿुधण में बथिया। मौला मोहम्मद आहे हिकु, जंहिंमें नाहे कोई शक, जंहिंमें नाहे कोई शक। मौला मोहम्मद आहे हिकु, मौला मोहम्मद आहे हिकु, जंहिंमें नाहे कोई शक, जंहिंमें नाहे कोई शक। मौला मोहम्मद आहे हिकु, मौला मोहम्मद आहे हिकु, जंहिंमें नाहे कोई शक, जंहिंमें नाहे कोई शक।
मन रानी वो फकत रायल हक मन रानी वो फकत रायल हक मन रानी वो फकत रायल हक यो हकीकी आहे हक यो हकीकी आहे हक जंहिंमें ना है कोई शक जंहिंमें ना है कोई शक मौला मोहम्मद आहे हिक मौला मोहम्मद आहे हिक जंहिंमें ना है कोई शक जंहिंमें ना है कोई शक अन्ना अहमद बिल्लावीमी ओ अन्ना अहमद बिल्लामीमी अन्ना अहमद बिल्लामीमी करे आयो हित आहे लिक करे आयो हित आहे लिक जंहिंमें ना है कोई शक जंहिंमें ना है कोई शक मुरसल पाण मथाऊं थी ओ मुरसल पाण मथाऊं थी साईं मुरसल पाण मथाऊं थी अहदऊं आयो अहमद हित अहदऊं आयो अहमद हित जंहिंमें ना है कोई शक जंहिंमें ना है कोई शक मौला मोहम्मद आहे हिक जंहिंमें ना है कोई शक जंहिंमें ना है कोई शक लाइक अली साईं जे इसम सां ओ लाइक अली साईं जे इसम सां लाइक अली साईं जे इसम सां सारे जहान में जोड़ियाई चक सारे जहान में जोड़ियाई चक जंहिंमें ना है कोई शक जंहिंमें ना है कोई शक मौला मोहम्मद आहे हिक मौला मोहम्मद